शाराय भुट्टो तां 25 लख फुर वारी ख़बर ॾियण ते सीनियर सहाफ़ी अफ़ज़ल नदीम डोगर जी घरवारी खे मुअत्तल कयो वियो आहे। ओलह कराची में मुक़रर SHO उस्मा खान खे मुअत्तल कयो वियो। SSP इमरान खान आचर ॾिहाड़े मुअत्तली जो ऑर्डर जारी कयो। उस्मा खान खे उहिदे तां हटाए पुलिस क्वार्टर ओलह बदिली कयो वियो। अवां खे ख़बर ॾियनि पिया शाहराय भुट्टो तां 25 लख फुर वारी ख़बर ॾियण ते सीनियर सहाफ़ी कराची जे शाहराय भुट्टो तां 25 लख फुर वारी ख़बर ॾियण ते सीनियर सहाफ़ी अफ़ज़ल नदीम डोगर जी घरवारी खे मुअत्तल कयो वियो आहे। ओलह कराची में मुक़रर SHO उस्मा खान खे मुअत्तल कयो वियो। SSP इमरान खान आचर ॾिहाड़े मुअत्तली जो ऑर्डर जारी कयो। उस्मा खान के उहिदे तां हटाए पुलिस क्वार्टर ओलह बदिली कयो वियो। अवां खे ख़बर ॾियनि पिया कराची जे शाहराय भुट्टो तां 25 लख फुर वारी ख़बर ॾियण ते सीनियर सहाफ़ी अफ़ज़ल नदीम डोगर जी घरवारी खे मुअत्तल कयो वियो आहे। ओलह कराची में मुक़रर SHO उस्मा खान खे मुअत्तल कयो वियो। SSP इमरान खान आचर ॾिहाड़े मुअत्तली जो ऑर्डर जारी कयो। कराची जे शाहराय भुट्टो तां 25 लख फुर वारी ख़बर ॾियण ते सीनियर सहाफ़ी अफ़ज़ल नदीम डोगर जी घरवारी खे मुअत्तल कयो वियो आहे। ओलह कराची में मुक़रर SHO उस्मा खान खे मुअत्तल कयो वियो। SSP इमरान खान आचर ॾिहाड़े मुअत्तली जो ऑर्डर जारी कयो। उस्मा खान खे उहिदे तां हटाए पुलिस क्वार्टर ओलह बदिली कयो वियो।